खोलिया किताब वाह साईं वाह केचन जे कहर जा हाँ हाँ तो हलंडे सुभान अल्लाह चेतो त केचन जे कहर जा केड़ा खोलिया किताब हाँ मूं निभागी के नसो प्यारे हू निकरी आ नवाब चयऊं ही कमीणी ना ए कम जी यो जतन दिनो जवाब वो होतन मुखा हिसाब सारे वरतो सुख जो वो चेतो ससुई जे संग जी जने केचन कल पई हाँ काहुड़ जी कारा थिया सड़िया सभई भाइयों इन बंबोर खे विया ॾेर ॾेई जॾहिं पुनो तां पई तॾहिं जंग करे आ जेॾियो वाह साईं वाह पोइ संजे रही सुम्हे तूं मन जी मुंहुं वेड़े ओजा को अखियुनि खे तो ॼातो न ॾेई हाणे हथां तो पई कचो केचन खे वाह साईं वाह सुते पवन छिरक मूंखे आयल बारो चन जा ॾूरां अचनि पलाणियो मां घर ईंदा हेर वो उठन ता उतरी ॾींदा पलंगन ते पे आऊं ते वेर कंदसि बुढ़ा बरोचन वाह साईं वाह पोजी त संग पसई सरही न थी मता केची संग न कर है संग पसी सरही न थी मता केची संग न कन इने दर मथे दादलियूं रोंदियूं रत वञन अदियूं अब्द लतीफ चे ॾाढी जात जतन एड़ियूं बानियूं ॿारो अचन लखे लोदे वाह साईं वाह लकमालो आड़े वाह वाह साईं वाह वाह धोखा तो मेरा वाला हा पोइ चए थो त ससुई माउ पीउ जे ससुई चए थो त ससुई सबर खां तूं कमीणी वठ कम पिटण कुटण पार कढण इहो धोतियनि जो धर्म हया अथई अखियुनि में त अखियूं हेठि कर माण्हू ॾींदा मेणा कंदा चर्चा चिथर चवंदा त खरी धी आ खटी जी निभागी आ निगर पोइ इन उठण जो ओगर तूं कढी छॾ कल्ह बि मां खे चए बि शायदि सबर कीअं कयां मुंहिंजो कांध वठी आ काल ची काल वियो वञा सबर अचे कोन ची शायदि सबर कीअं कयां मुंहिंजो कांध वठी आ काल जिंजा मर्द मरियो वञनि से बि रूहनि सारो वाह साईं वाह जत वठी आ जीअरो यार मूंखे माठ न अचे माल पोइ हिन अंदर जा अहिवाल आऊं पूरा कंदसि पुन वाह साईं वाह 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 ऋषर वाह हला काका को करे लुकमान सुभान अल्लाह और भाई जी बेचारे ट्रेन आसान ॿियो हिकु ॿुधां मौलवी अहमद मलाज हाँ हाँ ॿुधाई ॿुधाई चए थो त मिठा महबूब मूं वटि तूं कंहिं महिल महिमान थी वञ थी पोइ चए थो हाज़िरी कहिड़ी बंदि चए थो ही कपे ही कंद कदमन तां कंद सो कुर्बान थी वञ थी मिठा महबूब मूं वटि तूं कंहिं महिल महिमान वाह साईं वाह साईं पोइ चए थो त बदन फोड़ाए में फांगा वण जा जॾहिं पन छणे त फांगो थी वेंदो आहे चए थो बदन फोड़ाए में फांगा खणी कागज उॾर कांगा वो ॿुधाई जे बांग में बांगा त चतू चइजा न त थी वाह साईं वाह सुभान अल्लाह मिठा महबूब मूं वटि तूं कंहिं महिल महिमान थी वञ पोइ चए थो त तूं गुल आई गुलज़ार गुलबन जो अची तावीज़ थी तन जो तूं आई गुलज़ार गुलबन जो अची तावीज़ थी तन जो पोइ मणियूं ऐं मोड़ ॿियो मन जो मरजान थी वञ तूं मिठा महबूब मूं वटि तूं कंहिं महिल महिमान पोइ चइबो त गले लाई त गरियाई गुज चए तो गले लाई त अंदर जो हाल हो रहा हाँ हाँ चए तो गले लाई त गरियाई गुज महबूब चयोसि त इहो बाज ॿिए वटि बुझ अल्लाह हितां हासिल न थींदो कुझु हुए हैरान थी वञ थी मिठा महबूब मूं वटि तूं कंहिं महिल महिमान थी वञ पोइ चए थो त सजण कढी सींद सिंगारे चतू चइजा चुंगारे त घड़ी गमगीन सां गारे गम में गलतान तूं थी वञ थी मिठा महबूब मूं वटि तूं कंहिं महिल महिमान थी वञ थी नाले यारी मिस्र में ॿुधाए पियो चए थो त चयईं अहमद कॾहिं ईंदे उहो चयाईं जे ॾींहुं दम ॾींदे चयईं अहमद कॾहिं ईंदे चयाईं जे ॾींहुं दम ॾींदे भला जे बेसबर थींदे तैब ताहिबान थी वञ थी मिठा महबूब मूं वटि तूं कंहिं महिल महिमान थी वञ थी कपे कंध कदमन तां कंद सु कुर्बान थी वञ थी वाह लुकमान दी हलियो हुताई चारण बधा चग में झूड़ा धाई डोली ॾियारा चदी वञी टुरऊं ॾिठाई वणतियूं वाहिद के ते वेर कयाई पो सभा जा साईं राग मीए मंगणे पाण में कीजा गाल बुझी वीर विमास जी विया आकुल विया उधी दाईए बाईए बानीए सोचे तान सुधी कोड़ी जी करीम चे वेई मत मुझी खबर खंगार के भी बुद्धि खलीफा है खलीफा है राजनाथ हल 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 खलीफा दे ना राज आचे वडा काका वो गुल चिन्नू गणनार जो तंदू तपायो वाजो वड़ो वाह जो बीजल पहकारियो ओ
पीजल बाकारो अची गॾु गणराज जो पंहिंजी पुॼाणी ते पहुती आहे। ही प्रोग्राम मोहम्मद इब्राहिम दर्स जी ओताक में मल्हायो पेश कयो वञे पियो। कोई नूर चैनल जी तरफ़ां तमामु सुगड़ ऐं अॼु हींअर बैत ॿुधाइण में लुकमान अली आरी सर बि हो ऐं फ़तेह मोहम्मद दर्स ज़मा दर्स ऐं ॿियनि बि बैत ॾिनऊं पिए। अल्हम्दुलिल्लाह ॾाढा सुहिणा हे असांजियूं पुराणियूं कचहरियूं हुयूं अॻे हे थींदियूं हुयूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु हाणे असां शुरू कयूं तव्हांखे पसंदि ईंदियूं।